बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे दई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ भारी सिज। अस्सलामु अलैकुम व्यूवर्स, आऊं आहियां जी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह में राण। खोड़ सारियूं दुआऊं हिन अंगण ते अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, उमेद बि रखूं था त बिल्कुलु ठीकु हूंदव। एॾियूं बरसातूं मींहनि जी मुंद ऐं उन खां पोइ जिथे मींहं ख़ुशगवार मुंद जो ख़ुशगवार मौसम जो कारण रहंदा आहिनि उते यकीनन कुझु नुक़सानात बि हूंदा आहिनि जिन खे पाण सभु मुंहुं ॾियूं था। असां जंहिं समाज में रहूं था जिथे असांजो ड्रेनेज सिस्टम को ख़ासि कोन आहे, को सुठो न आहे या न हुअण जे बराबरि असांजो ड्रेनेज सिस्टम आहे, त पोइ हक़ीक़त जी ॻाल्हि इहा आहे त पोइ जेका रहमत जी बरसाति हूंदी आहे, रहमत जो जेको मींहुं हूंदो आहे उहो पिणु ज़हमत में तब्दील थी वेंदो आहे। मंछर ढंढ पाण तारो तार जॾहिं बि मानसून जा मींहं पवंदा आहिनि त असां ढंढूं नदियूं दरिया वाह सभु पाण तार तार ॾिसंदा आहियूं त पोइ उन खां पोइ यकीनन कुझु डिज़ास्टर्स जो ख़तरो हूंदो आहे। पोइ हाणे उहे डिज़ास्टर मेन मेड डिज़ास्टर थियनि था या कुदरती डिज़ास्टर आहिनि, इहो हिकिड़ो अलॻि बहस ऐं मुबाहिसो आहे। पर हा, इहो बहस ऐं मुबाहिसो यकीनन कंहिं जाइ ताईं दुरुस्त बि हूंदो आहे ऐं असां जंहिं समाज में रहूं था उते शयुनि ॻाल्हियुनि ऐं मुख़्तलिफ़ जेके बि तब्दीलियूं थियनि थियूं उहे समाजी तब्दीलियूं आहिनि या असांजा मुआशराती रवैया आहिनि। जिथे जिथे बि पाण कमु करे रहिया हूंदा आहियूं, जिथे जिथे बि पाण पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया हूंदा आहियूं, उते साइंसी अख सां शायदि उन शयुनि खे पाण ॾिसंदा न आहियूं, परखंदा न आहियूं या उहा सम्झ न हूंदी आहे या उन हद ताईं असां शायदि अञा किथे पोइते आहियूं, ओसि ताईं रसाई करण में असांखे कुझु वक़्तु ज़रूरु लॻंदो। सो असां अॼु ॻाल्हि कंदासीं जेके नुक़सानात थिया आहिनि उन हवाले सां ऐं आबादगारनि जा यकीनन खोड़ सारा हूअं ई मसइला हूंदा आहिनि, पर वरी अहिड़ा मींहं जॾहिं पवनि था त कहिड़नि कहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾियनि था। सम्झी विया हूंदा अव्हां त असांजे प्रोग्राम में आबादगार मौजूदु आहिनि। नालो ॿुधाईंदी हलां, मोहम्मद असलम साहब मौजूदु आहिनि जेके आबादगार आहिनि। संदन खे असां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। अल्हम्दुलिल्लाह, ऐं बिल्कुलु ठीकु आहियां। व्यूवर्स, हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस, ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे। सो चांहि, ज़ीरा प्लस ऐं गुफ़्तगू। जी अव्हां ॿुधायो, खोड़ सारा मींहं बरसातूं ऐं आबादगार अव्हां आहियो त यकीनन हर मसइले खे हर पासे खे ॾिसो त अप टू डेट अव्हां ख़ुदि रहंदा आहियो। जी जी हा, बिल्कुलु असां वटि बरसातूं वसियूं आहिनि, 2-3 स्पेल आया आहिनि ऐं बरसातूं रहमत जेको आहे सो रहमत वारियूं बरसातूं हूंदियूं आहिनि। सावणी जी मुद आहे 15 जुलाई खां वठी 15 सितंबर ताईं। उमूमन असांखे उन शइ जी तयारी करणु घुरिजे त बरसातूं वसंदियूं। मौसम आहे आब कलाणी जी, पोइ दरियाई वाकिरनि में बि चाढ़ अचे थो ऐं उन खां अलावा काफ़ी जेके आहिनि पाणी जी खोट जेका आहे उहा बि ख़तमु थिए थी। पर हिते असां वटि सिस्टम उबतो आहे, जीअं तव्हां सवेरे ॻाल्हि कई, ड्रेनेज जो निज़ाम असां वटि कोन्हे। असां वटि जेके वाह आहिनि, शाखूं आहिनि, उहो उल्टो असांखे ॿोड़नि था। हींअर जेका बरसाति वसी आहे हैदराबाद रीजन में सुठी बरसाति वसी आहे, उन में पाणी जी खोट त ख़तमु थी वई आहे। रहंदो कुझु शाखनि में त एतिरो पाणी छॾे वियो, मुंड जा वाटर ज़ाहिरी ॻाल्हि आहे बंदि थी वेंदा। ऐं ख़ुदि आबादगार आहियां, जेकॾहिं मुंहिंजे फसल जे मथां हिकिड़ी बरसाति वसे त आउं वञी वाटर बंदि कंदुसि। उहो पाणी वञी ट्रेल खे किथे न किथे पूछड़ वारे इलाइक़नि खे उहा शाख जेका आहे ॿोड़ींदी ऐं काफ़ी शाखुनि खे घारा लॻा आहिनि हिन बरसाति में। ऐं उन खां अलावा असां वटि जेके शाखुनि जा मेन केनालनि जा जेके बंद आहिनि उहे काफ़ी कमज़ोर थी चुका आहिनि। गुज़िरियल साल बि जेके बरसातूं वसियूं उन में जेके मेन केनाल आहिनि, हिकिड़ो नारा केनाल आहे, ॿियो रोड़ी केनाल आहे, सखर मां निकिरंदा, उन्हनि जा बंदि टोड़े मथां इलाइक़नि वारो जेको बि पाणी आहे उहो सॼो जेको आहे सो इन में ड्रेन आउट कयो वियो। त उन जे बंदनि खे वरी जेको आहे सो मरमत न कयो वियो सुठे नमूने सां। विच में असां वटि टाइम त काफ़ी वॾो, 11 महीना गुज़री चुका आहिनि उन बरसातुनि खे, त असां वटि वरी बि जेको आहे सो उहे जेके शाखूं आहिनि, उहे जेके वाह आहिनि, उन्हनि में पाणी खणण जी जेका सलाहियत आहे उहा काफ़ी घटिजी वई। हिन साल असां ॾिठो जेको रोड़ी केनाल 14,000 15,000 क्यूसिक पाणी उन में हलणु घुरिजे त उहो 13,000 खां मथे उन में गुंजाइश कान्हे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे 1500-2000 क्यूसिक तव्हांजे शाख खे जंहिं वाह जी जेका डिमांड आहे उन मां तव्हां घटि खोट में हलाईंदो त ट्रेल में उहा जेका आहे रड़ थींदी त उहा पाणी जी खोट आहे। वरी अचूं था सारियाले बेल्ट में, कोटड़ी बैराज वारो जेको कमांड एरिया आहे उते यकी पाणी जी शॉर्टेज हुई जुलाई वारे महीने ताईं। जॾहिं जुलाई वारे महीने में कोटड़ी बैराज जे कमांड एरिया ते पाणी पहुतो, वरी बरसातूं थोरियूं घणियूं वसियूं त वाहन खे पाणी घटायो वियो। वरी उहो पाणी जेको आहे सो हींअर तव्हां डाउन स्ट्रीम कोटड़ी ॾिसो समुंड ॾांहुं पाणी तमामु घणो थो वञे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे जेके सारियुनि वारा जेके आबादगार आहिनि उन्हनि जा रोंबा नथा थियनि, उन्हनि जूं वेरूं नथियूं थियनि, उहे बि काफ़ी मुतासिर थी चुका आहिनि।
पर असां वटि बरसातूं जेके आहिनि ही जेके बरसातूं आहिनि फ़ाइदे वारियूं आहिनि। घणियूं जेके बरसातूं वसनि थियूं पोइ उन में असांजो जेको सिम नाला आहिनि उहे काफ़ी इलाइक़नि में उथली था पवनि ऐं सिम नालनि जी खाटी सही नमूने सां नथी थिए त उहे सिम नाला असांखे ॿोड़नि था, असांजो निज़ाम असांखे ॿोड़े थो। बाक़ी जेको कुदरत जे तरफ़ां जेके बरसातूं आहिनि रहमत वारियूं आहिनि इहे त मुंहिंजे ख़्याल में फ़ाइदेमंद आहिनि। पाणी जी खोट बि ख़तमु थियो वञे, जेका जीवत आहे जंगली उन जे लाइ बि तमामु, तव्हां ॾिसंदो त पखी हर शइ ख़ुशि थियो वञे बरसाति मां। रुॻो असांजी रड़ी ईंदी आहे, असां माण्हुनि जी रड़ी इन करे ईंदी आहे जो असां वटि निज़ाम सही कोन्हे ऐं उन खां अलावा जर बि रिचार्ज थियो वञे। तव्हांजे जर जो अंडरग्राउंड जेको पाणी आहे उहो जेको हाई TDS ते वञे थो, 1200 खां मथे थो वञे, बरसातूं वसंदियूं ऑटोमेटिकली उहो जर वारो जेको पाणी आहे उहो मिठो थी थो वञे। सो इहो बरसातूं त रहमत वारियूं आहिनि। पोइ उन खे जेके ज़हमत में तब्दील कंदियूं असांजो निज़ाम तब्दील इंसानी बिल्कुलु उन में असां ख़ुदि बि जेको आहे तो पंहिंजे पाण खे इन शइ में इंडिविजुअल हमेशह तव्हांजो पार्ट प्ले थींदो आहे। जिथे सुठाई में तव्हांजो हिकिड़ो पार्ट प्ले थिए थो उते तव्हांजो गदिलाइण में, माहौलियाती तब्दीली में, पंहिंजे निज़ाम खे बिगाड़ण में यकीनन अव्हांजो पिणु किरदारु आहे। पर उहा शइ असांखे ज़ाहिर ज़हूर का नज़र कोन ईंदी आहे या उन शइ खे असां फील करण बि कोन चाहींदा आहियूं। अच्छा भला वाहन में जिथे बि इहे यकीनन पाणी त वधियो वञे, पोइ घारा भला छा रीज़न आहे, छो था घारा लॻनि? ॾिसो, घारा जेके आहिनि असां वटि बंदि कमज़ोर हूंदा आहिनि। हर साल इरीगेशन जो हिकिड़ो बजट मंज़ूर थियल हूंदो आहे ऐं उन जे लाइ वाह बंदि बि कया वेंदा आहिनि। जनवरी वारे महीने में सखर बैराज, दिसंबर जे एंड में कोटड़ी बैराज जा वाह, ऐं अप्रैल में गुड्डू जा वाह ऐं सखर राइट बैंक, उहे इन करे बंदि कया वेंदा आहिनि। उनखे सालियानी बंदी चवंदा आहियूं असीं। उहो इन करे बंदि कया वेंदा आहिनि त वाहन जो जेको मरमती कमु आहे उहो 15-20 ॾींहं या हिकु महीनो जेको आहे सो वाहन जा जेके बंदि आहिनि उहे बि मज़बूत कया वञनि ऐं उन खां अलावा उन्हनि जी डीसिल्टिंग थिए। वाहन जी जॾहिं डीसिल्टिंग थींदी तव्हांजो पाणी जेको आहे सो उहो आराम सां उहो शाख उहो वाह खणी सघे थो। उहा डीसिल्टिंग बि नथी थिए, उनजो जेको बजट आहे उहो अलाए केॾां थो वञे। ऐं उन खां अलावा जेके बि असांजा जेके रेगुलेटर्स आहिनि उन्हनि खे बि बहितर जेको आहे त उन्हनि ते मरमती कमु लाज़मी आहे। ग्रीस हणणा आहिनि, किथे जेके दरवाज़ा आहिनि उहे तब्दील करणा था पवनि। इहो सिस्टम असांजो नाकारा थियो वञे ॾींहों ॾींहुं। असांजो सिस्टम फेल्योर हुजण जे करे शाखुनि खे घारा था लॻनि। जॾहिं हिकिड़ी शाख में जेकॾहिं 400 क्यूसिक जी गुंजाइश आहे त उहा शाख 400 क्यूसिक जी बजाए 200 क्यूसिक ते उथले थी। मूं सवेर तव्हां सां इहा ॻाल्हि कई त रोड़ी कैनाल 16-17 क्यूसिक उन में उनजी डिज़ाइन कैपेसिटी आहे रोड़ी कैनाल जी, उहो 13,000 ते जेको आहे त उथले पियो। त उन में इहो असांजी कोताही आहे। इरीगेशन जो जेको सिस्टम आहे उनजी कोताही आहे। नारा कैनाल 18,500 क्यूसिक उनजी डिज़ाइन कैपेसिटी आहे 19,000, पर उनजे बजाए तव्हां नारा कैनाल जेको आहे 13,000 खां मथे हिन साल न हली सघियो आहे। उनजी वजह इहा आहे जो उहो उथलियो पिए। जॾहिं बरसातूं पवनि थियूं त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु वाटर कोर्स बंदि थी वेंदा आहिनि, जंहिंखे ज़रूरत कोन्हे उहे वाटर कोर्स बंदि थी वेंदा आहिनि। पाणी अॻे ई हुन में खणण जी गुंजाइश थोरी घटि हूंदी आहे, पाणी थोरो ओवरफ्लो कयो थो वञे त उहे बंदि जेके असांजा अॻे ई कमज़ोर आहिनि उन बंदनि में उहो सभु कोन हूंदी आहे त पोइ घारा था आणनि। घारे लॻण जे करे जेके आहिनि काफ़ी ॻोठ बि जेके आहिनि उहे मुतासिर थियनि था फसलनि सां गॾु। काफ़ी ॻोठ इलाइक़ा जेके आहिनि माण्हू बेघर थियनि था। सो अहिड़े नमूने सां इहे घारा जेके आहिनि शाखुनि में जेके लॻनि था उहे बि असांजे लाइ नुक़सानकार साबित थियनि था। पोइ असीं उन नुक़सान खे बरसाति ते मड़ियो छॾियूं त उहा बरसाति अची वई, हीअ थी वियो, ॿोॾि थी वई, असांजा फसल ॿुॾी विया, शाखनि खे घारो लॻो। पर असीं इहा शइ असीं ॾिसूं नथा त आख़िर इन जी वजह छा आहे। बरसातूं त तव्हां कश्मीर वारे पासे ॾिसो, मथांनि इलाइक़नि में हिन खां वधीक बरसातूं वसनि थियूं त उते अहिड़ा नुक़सानात हरूभरू नथा थियनि। या तव्हां डेवलप्ड सोसाइटीज़ में ॾिसो त मींहुं त पवंदो ई रहंदो आहे, पर न एजुकेशन ते को फ़र्क़ु पवे थो, न ट्रांसपोर्टेशन ते को फ़र्क़ु पवंदो आहे, न आम रूटीन ते को फ़र्क़ु पवंदो आहे। पर असां वटि अनफॉर्चुनेटली असां उन सोसाइटी खे मुंहुं ॾियूं पिया जंहिं सोसाइटी में असांखे ट्रांसपोर्टेशन जो बि मसइलो आहे, असांखे तालीम जो बि मसइलो आहे, असांजा जेके सिहत जा मर्कज़ आहिनि उहे बि सही कोन आहिनि। पोइ जेके मौसमियाती बरसातूं पवनि थियूं सभु कुझु उन ते मड़ियो छॾियूं। अच्छा, इरीगेशन पूरे सिस्टम जी तव्हां ॻाल्हि कई, मां नथी सम्झां त इन सिस्टम में के कमियूं कोताहियूं हाणे थियूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जड़ुनि खां कमु स्टार्ट थींदो आहे त जड़ूं ई जेकॾहिं कमज़ोर आहिनि त पोइ उहो वण किथां फल ॾींदो। बिल्कुलु। सो कीअं माना सम्झो था त इन सिस्टम खे भला बहितर थियणु खपे? इन सिस्टम खे बहितर बणाइण जे लाइ सरकार खे जेका आहे कोशिशि करणु घुरिजे। सही सही। त सिर्फ़ु डिपार्टमेंट न बल्कि पूरे सिस्टम खे बहितर असांजो जेको एग्रीकल्चर आहे ऐं उन सां गॾु जेको इहो इरीगेशन जो डिपार्टमेंट आहे असांजे ज़राइत में जेका असां रीढ़ जी हॾी जेका आहे असीं चवंदा आहियूं न पूरे पाकिस्तान जो जेका इकानमी आहे उन में रीढ़ जी हॾी जो किरदारु ज़राइत अदा करे थी। अहिड़े तरीक़े सां ज़राइत में जेका आहे उहा रीढ़ जी हॾी जेका आहे उहो इरीगेशन जो सिस्टम आहे। इन खां इरीगेशन खां बग़ैर ज़राइत थी नथी सघे।
त उन इरिगेशन निज़ाम खे असांखे अञा वधीक बहितर करणु घुरिजे। असां वटि जेको 1926 1932 में जेके कम थिया, जेके सिस्टम, जेके वाह ठहिया, उन जो रिहेबिलिटेशन वारो कमु न थियो। तव्हां सखर बैराज ते वञो, सखर बैराज जो राइट बैंक जेको आहे सो उन में 3 वाह अचनि था। हिकिड़ो NWC आहे, दादू कैनाल आहे, खीरतर कैनाल आहे। उनजी हमेशह वीचारनि जी रड़ी हूंदी आहे, भले केॾी बि दरिया में ॿोॾ वारी सूरत हाल हुजे, उहे चवंदा असां वटि पाणी जी खोट आहे। पर असीं पाण इहे शयूं गेज चेक कंदा आहियूं त वाकई इन्हनि वाहन में 14,000 क्यूसिक 15,000 क्यूसिक खणण जी गुंजाइश आहे, त उन में 12,000 छो पिया हलायो तव्हां? त उहो सिस्टम जेको आहे बहितर न हुजण जे करे असां वटि बजट अचनि था। सखर बैराज ते 2 साल 3 साल पहिरीं रिहेबिलिटेशन कम जे लाइ जेको आहे बजट मंज़ूर थियो, उहो कमु अञा उते जो उते आहे। गेट जेके आहिनि सखर बैराज जा, तव्हांखे जेका आहे मुंहिंजे ख़्याल में खिल अची वेंदी, उन्हनि गेटनि खे मथे जेके आहिनि काठ जा पटा ॾेई करे पाणी रोकण जी कोशिशि कई वई, त जीअं पौंड लेवल मथे चढ़े त राइट बैंक जेको आहे सो कैनालनि खे त हाणे अहिड़ी जेकॾहिं सूरत हाल हूंदी, असां सिस्टम खे बिगाड़ियो आहे, ठाहियो कोन आहे। 100 साल थी विया आहिनि इरिगेशन सिस्टम खे, अंग्रेज़नि वारे टाइम खां। कोटड़ी बैराज आहे, सखर बैराज आहे, गुटू बैराज आहे, इहे असां ठहिया आहिनि, इहे वाह ठहिया आहिनि। उन्हनि ते रेगुलेटर जेके आहिनि उहे उन दौर जा आहिनि, ऐं उन में असां का बि चेंजिंग कोन आंदी आहे। रहंदो असां उन सिस्टम खे बिगाड़ियो आहे। असीं इहा शइ सोचियूं पिया त इन लोह खे कीअं कटिजे, इन खे असां कीअं ख़तमु करियूं, त असां हमेशह जेको आहे इन सिस्टम खे बिगाड़ियो आहे, असां इन खे ठाहियो कोन। सही पिया चओ। अच्छा, असां जेकॾहिं इंडस बैराज जी ॻाल्हि कयूं त मतिलबु यूनिवर्सिटीज़ पंहिंजूं जामशोरो जे अंदरि आहिनि, ऐं मां हमेशह चवंदी आहियां त जामशोरो तालीम जो गढ़ मञियो वेंदो आहे। का हिकु यूनिवर्सिटी कोन आहे, जामशोरो जे हंज में 4 खां 5 पंहिंजूं यूनिवर्सिटीज़ अची थियूं वञनि। उनखां अलावा काफ़ी सारा इदारा आहिनि, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड इदारो उते आहे, केतिरा ई इदारा मौजूदु आहिनि जेके असां ईअं चऊं त असांजो पिणु उहे हिकिड़ो सपोर्ट सिस्टम आहिनि। पर तव्हां जेकॾहिं उन बैराज खां तव्हांजो गुज़रणु थींदो हूंदो, तव्हांखे ख़बर पवंदी त एक्सपायर डेट कॾो की हली चुकी आहे, पर पोइ बि असां उतां ई अच वञ जा उहे ई रस्ता आहिनि। माना को मरम्मती कमु त माना सवाल ई पैदा नथो थिए सवले तरीक़े सां थिए। बिल्कुलु उहो जेको कोटड़ी बैराज आहे या सखर बैराज आहे, सखर बैराज जो 100 साल जेको आहे सो उनजी लाइफ आहे। 1926 खां 32 जे विच में सखर बैराज आहे। मूं सवेर बि तव्हां सां इहा ॻाल्हि कई त सखर बैराज में उनखां पोइ को बि मरम्मती कमु न थियो आहे, उनखे रिहेबिलिटेशन वारो। सखर बैराज आख़िरी पसाहन में आहे। असांखे घुरिजे त सखर बैराज वारी जॻह ते वरी हिकिड़ो ॿियो जेको सो बैराज आहे उनजे ठहण जी तयारी करे छॾिजे। हिननि विच में हिकिड़ो बैराज जेको आहे सो ठाहियो पिए सेवण बैराज जे नाले सां, जेको सेवण ऐं दादू जे विच में इन एरिया में, पर उहो बि असां वटि कोन ठही सघियो। असांखे बैराज जी हिन वक़्तु ज़रूरत आहे। असांजो जेको सिस्टम आहे, दरियाई जेको सिस्टम आहे, इरिगेशन जो जेको निज़ाम आहे, सखर बैराज जेको आहे सो पूरे पाकिस्तान में वॾे में वॾो बैराज आहे। उनजी जेका खणत आहे पाणी जी, उहा बि तमामु वधीक आहे। पर उन बैराज खे जेकॾहिं असीं नाकारा करे छॾियूं, उन जो असीं सार संभाल न लहंदासीं त असांजो जेको इरिगेशन आहे 26 लख एकड़ जेका कमांड आहे रोड़ी कैनाल जी ख़ाली। उनखां अलावा नारा कैनाल जो कमांड आहे 80 खां 85 लख एकड़ जी कमांड एरिया जेको आहे सखर बैराज उनखे फीड करे पियो। त उन बैराज ते असां को बि कमु न करे सघिया आहियूं। असांखे घुरिजे त इन बैराजनि जो कम जे हवाले सां ऐं उन्हनि जो जेका मरम्मती कम आहिनि, जीअं गेट थी विया, ऐं उनखां अलावा उन जे अॻियां हिकिड़ो सिल्ट जा हिकिड़ा जेके जबल पाण चऊं उहे अची जेको आहे सो रेटिजी विया आहिनि। नॉन टेक्निकल जेके माण्हू हूंदा आहिनि बैराजनि ते, जेके डेली वेजिस ते हूंदा आहिनि, उहे वरी जेको आहे सो बैराज सॼे सिस्टम खे हलाइनि था। तव्हांखे ॿुधायां त 2 साल पहिरीं असां गुड्डू बैराज ते विज़िट ते वियासीं। हिकिड़ो वेल्डर हो जंहिंजो जॉब ई वेल्डिंग जो कमु आहे, गेट ते का बि शइ टुटे, हाणे उहो पूरे बैराज जे सिस्टम खे पियो हलाए। हिकिड़ो उहो पर्सन हो, उहो उन सॼो बैराज उहो वीचारो गुज़ारे वियो। असां हुन टाइम ते हुन खां पुछा कई त हुन चयो त इहो बैराज जेको आहे सॼो मुंहिंजे हवाले आहे, हिते न को एसडीओ न को इंजीनियर आहे, केर बि कोन्हे, सभु पंहिंजे घर सुता पिया आहिनि। त पोइ मतिलबु इहो गुड्डू बैराज जेको आहे कश्मीर वटि आहे। जीअं पंजाब मां पाणी अचे थो पहिरीं गुड्डू बैराज ते अचे थो। उहो तव्हां पाण दादो नॉन टेक्निकल माण्हू हूंदा, उहे रेगुलेशन कंदा त पोइ असांजे जेके बैराजनि सां इहा हालत थींदी, साम्हूं सिल्ट जमा थींदो आहे पिस्टीम ते। जॾहिं तव्हांजे गेटनि जे अॻियां सिल्ट अची वेंदो, काफ़ी गेट बंदि हुआ, यानी जंहिं गेटनि तां असांखे सिल्ट जेको आहे सो रिलीज़ करणो हो, स्लूस हुनखे चवंदा आहियूं, उहो जेके उहे गेट जेके उहो नॉन वर्किंग में उन्हनि कमु कोन पिए कयो। त 2-4 गेट जेकॾहिं तव्हां हलाईंदो त असां वटि इन्हनि बैराजनि ते 12 लख क्यूसिक जेको आहे पाणी कंहिं वक़्त में गुज़री चुको आहे। 11 लख हिन वक़्तु जेका आहे 5-6 लख क्यूसिक पाणी अचे थो उन्हनि बैराजनि ते। असांजी रड़ थिए थी त बाबा हाणे बैराज जेको आहे सो
दरिया में वॾी ॿोॾ अची वई आहे, हीअं थी वियो हूअं थी वियो, इहे 4 लख 5 लख क्यूसिक 6 लख क्यूसिक उमूमन हर साल इहे असांखे तयारी करणु घुरिजे त एतिरियूं बरसातूं वसनि पियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरो पाणी अची थो। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे नॉन टेक्निकल माण्हू उते पॉइंट थियल आहिनि। एग्ज़ैक्टली तव्हां बिल्कुलु एक्यूरेट पॉइंट क्लिक कई आहे त जॾहिं नॉन प्रोफेशनल माण्हू माना मां हमेशह चवंदी आहियां त सही जॻह ते सही माण्हू न हूंदो त यकीनन उते बिगाड़ पैदा थींदो, ऐं नॉन प्रोफेशनल माण्हू जेके डेली वेजिस ते कमु कनि त यकीनन उहे प्रॉपर तरीक़े सां कमु कोन करे सघंदा या उहा रिज़ल्ट असांखे प्रॉपर तरीक़े सां कोन मिली सघंदी। व्यूअर्स वक़्तु थी वियो आहे नड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक जी तरफ़ सां वधूं था। हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार ज़ीरा प्लस जो आहे ऐं ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में। प्रोग्राम ऑन द स्क्रीन लाइव हले पियो ऐं गॾोगॾु ॾिनल नंबर बि हली रहियो आहे स्क्रीन ते 02221028555। तव्हां डायल करे सघो था, प्रोग्राम में अवां शामिल थी सघो था। प्रोग्राम सां ख़ासि सहकार कंहिंजो मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफ़रिद ज़ाइक़ो जेको ॿियो कंहिं में किथे। व्यूअर्स प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं। असांखे ॿियनि महिमाननि जॉइन कयो आहे। जुनैद मेमन असांखे जॉइन करे चुका आहिनि ऐं स्पोर्ट्स एक्सपर्ट पर्सन आहिनि, सुठी नॉलेज पिणु रखंदा आहिनि, अप टू डेट पाण रहंदा आहिनि ऐं सुठी नॉलेज फ़राहम कंदा आहिनि। अवांखे असां भलीकार चऊं था। गुड मॉर्निंग, कीअं आहियो? थैंक यू। कीअं आहियो? ठीकु आहियो? ज़बरदस्त। अच्छा, हाणे भला छा पियो हले स्पोर्ट्स में, छा अपडेट्स आहिनि? अपडेट्स पाकिस्तान जे हवाले सां इहे आहिनि, पाकिस्तान टेस्ट में चले पियो जी। पाकिस्तान सुठी पोजीशन में आहे ऐं पाकिस्तान खे कल्ह बारिश अगरि न पए हा त तेसि ताईं पाकिस्तान ऑलमोस्ट विनिंग पोजीशन में हुजे हा, पर बारिश जे करे थोरो सो हिकिड़ो ॾींहुं डिले थी वियो, पर ओवरऑल पाकिस्तान सुठी पोजीशन में। अब्दुल्ला शफ़ी खे 100 कयो आहे त पाकिस्तान हितां खां तक़रीबन 60+ टारगेट ॾेई चुको आहे। त पाकिस्तान कोशिशि कंदो त अॼोको ॾींहुं पूरो बैटिंग करे ऐं हिकिड़ो सुठो टारगेट सेट करे त वरी उनखां पोइ श्रीलंका खे आउट करे। त ओवरऑल पाकिस्तान सुठी पोजीशन आहे। पाकिस्तान जी हीअ पहिरीं बैटिंग आहे त श्रीलंका खां पहिरियों टेस्ट मैच पाकिस्तान खटियो आहे, त हीअ मैच बि खटण जी पोजीशन में। हुनखां अलावा जेको 2 ॾींहं अॻु में इमर्जिंग जो फाइनल हो जेको पाकिस्तान विन कयो अगेंस्ट इंडिया, त पहिरीं त हालांकि राउंड मैच में इंडिया पाकिस्तान ने शिकस्त ॾिनी, पर फाइनल में पाकिस्तान हिकु वरी सरप्राइज़ कयो त हुन में बि इंडिया वारा काफ़ी सारो उते हले पियो रोअण धोअण त पाकिस्तान चीटिंग कई आहे। उन्हनि वॾी उमिरि जा छोकिरा खेॾिया आहिनि, छो त इमर्जिंग आहे। इमर्जिंग में तव्हांखे कोशिशि करणु घुरिजे तव्हां यंग छोकिरा जेके बिल्कुलु फ्रेश हुजनि, पर पाकिस्तान इहो त 1-2 प्लेयर अहिड़ा हुआ जेके हूअं त पाकिस्तान जे प्लेटफॉर्म ते त कोन खेॾिया आहिनि, पर इहो त वरी थोरो एज वाइज़ थोरा सीनियर हुआ, त इन करे त ओवरऑल पाकिस्तान जी सुठी पोजीशन रही आहे। स्पोर्ट्स जी ॻाल्हि कजे, उन ई ॾींहुं जीअं इमर्जिंग पाकिस्तान फाइनल खटियो, उन ॾींहुं पाकिस्तान स्क्वैश में बि जूनियर चैम्पियन थियो, त ओवरऑल हिकिड़ी सुठी पोजीशन आहे पाकिस्तान जी स्पोर्ट्स जे हवाले सां। त इहो ई आहे पुछो। सही, ज़बरदस्त। अच्छा, भला मौसम बि ॾाढी सुठी आहे। मौसम कहिड़ी मौसम अव्हांखे भाईंदी आहे? भला ही मौसम फेवरेट आहे, क्लाउडी रेन वारो, पर हालत जेका तव्हांखे ख़बर आहे रोडनि रस्तनि जी थिए थी, उन में माण्हू थोरो डिस्टर्ब थिए थो, पर ओवरऑल मौसम तमामु ज़बरदस्त आहे। काफ़ी गर्मियूं ऐं मुसलसल गर्मियूं ऐं दुआऊं कयूं पिया त कुझु न कुझु गर्मियुनि मां जां त हाणे कुझु मौसम अहिड़ो आहे जो सुठो थी वियो आहे, थधिकार थी वई आहे ऐं मतिलबु गर्मी मां मस थोड़ी जान छुटी आहे। हा, क्लाइमेट चेंज आहे, हिन सभिनी शयुनि खे फेस करणो आहे। कंहिं टाइम ते घणी गर्मी, कंहिं टाइम ते अनएक्सपेक्टेड मींहं। बसि इहो आहे त असांजो जेको बेसिक जेके असांजा मसइला जेके गवर्नमेंट सां रिलेटेड आहिनि उहे एज़ यूजुअल आहिनि। लाइट जा इशूज़, रोड रस्तनि जा ड्रेनेज जा इशूज़ इहे त आहिनि, इन्हनि मां त लॻे थो क़यामत ताईं बि जान कोन छुटंदी, इहो ईअं ई रहंदा। हमेशह इहो चयो वञे थो त मेजॉरिटी अथॉरिटी गॾिजी कंहिं प्लेटफॉर्म ते चङो आवाज़ उथारींदासीं त यकीनन कुझु न कुझु बहितरी जी तरफ़ वधंदासीं। इज्तिमाही तौर ते इन सभु शयुनि में राज़ी आहियूं। असां ख़ुदि ई चाहियूं था त ईअं ई हुजे, त इन में तव्हां केरु आवाज़ उथारींदो गॾिजी करे? न, इहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं मां प्रोग्राम में जीअं ई कारूंजर जो पंहिंजो इशू थियो त मां प्रोग्राम में ॻाल्हि गंढींदी हलियमि पे त तव्हां #सेव कारूंजर पंहिंजे सोशल अकाउंट्स ते लॻाईंदा हलो त पाण हिकिड़े हुजूम में गॾु काउंट त थियूं, पर उहे बि #टैग्स पंहिंजा घटि काउंट थिया। जेतिरा पाण सिंधीज़ आहियूं उन हिसाब सां ॾिठो वञे त तमामु घटि पाण हिकु यूनिटी में हलियासीं। वेल, उन खां पोइ ट्वीट अचणु ऐं उन खां पोइ जेको बि सिस्टम आहे, पर पोइ बि चवण जो मक़सदु त जेको हिकिड़ो बिज़नेस सेट थियल हूंदो आहे न, उहो ॾेखारियो कुझु वेंदो आहे ऐं हक़ीक़त में हूंदो कुझु आहे। त असांखे कंटिन्यूअसली इहा जदोजहद करणी आहे ऐं जिते जिते असां पंहिंजे प्रॉब्लम्स जे हवाले सां न ॻाल्हाईंदासीं, जिते जिते आवाज़ कोन उथारींदासीं, उते उते
असां पंहिंजनि हक़नि खां महरूम थींदा ईंदासीं। हींअर अहसासु कोन थो थिए इन कमिंग फ्यूचर इहा शइ असांखे तमामु घणो नुक़सानु ॾींदी ऐं स्टिल असां को उन क़ौम में शुमारु नथा थियूं जेके तरक़ी जी मंज़िलुनि ते आहिनि, त थोरो उथण जी ज़रूरत आहे। प्रोग्राम में कल्ह बि ॻाल्हि थी त असां चवंदा आहियूं त जाग भिटाई घोट, त भिटाई साईं हाणे जागी कोन ईंदो, उन सभु कुझु असांखे ॾिनो आहे, असांखे उथणो पाण आहे, ॻाल्हाइणो पाण आहे, पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़णो पाण आहे। ऐं मुहर्रम जो महीनो बि असांखे इहो ई मैसेज थो ॾिए न, त जेसीं ताईं तव्हां विढ़ी सघो था, जेसीं ताईं तव्हांजी स्टेमिना आहे, जंहिं हद ताईं तव्हां विढ़ी सघो था उन हद ताईं तव्हांखे विढ़णो आहे। पोइ हाणे मिलिया त मिलंदियासीं, न त घोरी जान जतन था। इहा पोज़ीशन तव्हां अगरि हिते पाकिस्तान जी ॻाल्हि कयो था, इहा पोज़ीशन असांजी एतिरी ख़राबु आहे। ओवरऑल ॾिठो वञे तव्हां कराची हलिया वञो, पंजाब हलिया वञो, उते अहिड़ी पोज़ीशन कान्हे। असां कुझु वधीक उन्हनि खां बि काफ़ी तारो पोइते आहियूं। क्रिकेट जो ई मिसाल तव्हां खणो, क्रिकेट में असांजी जेका मालिकी जेका असांजे हैदराबाद रीजन लाड़का रीजन जी आहे, तव्हां सम्झो त तव्हांखे अफ़सोस थींदो न हुजण जे बराबरि आहे। असांजा कराची सां असांजी कंपेरिजन कई वञे, असीं कम से कम 200-300 साल पोइते आहियूं, त असांजी पोज़ीशन असांजी कुझु वधीक ख़राबु आहे। हालांकि असांजे वॾेरा त असांजो तक़रीबन हर 5 किलोमीटर तव्हांखे वॾेरो भोतार मिलंदो, हर 5 किलोमीटर त को ॻोठ आहे, को न को लैंड क्रूज़र पराडो वारो आहे, पर हालत इहा आहे त न रस्तो आहे न ड्रेनेज आहे, पर पाण जेको लॻो पियो आहे भोतारी वाह लॻी पई आहे, साईं अची वियो, पर हालत असांजी ॾाढी ख़राबु आहे पूरे सिंध जी। अच्छा, भला इन जा रीज़न्स अवां असम साहब छा था सम्झो, इन जे पोयां छा रीज़न आहे? ॾिसो, उन में असांजो जेको आहे असांजी चूंड जेका आहे सा उहा असांखे सोचे सम्झे करणु घुरिजे। असांखे तइलीम ॾांहुं जेको आहे सो वधीक ध्यानु ॾियणु घुरिजे, त असांखे कहिड़ो जेको आहे सो कहिड़ी शइ चूंडे अचिणो आहे। चूंडियल जेके असांजा नुमाइंदा आहिनि, असां में ख़ुदि में इहा शइ परख हुजे, बजाए जो तव्हांजे या ॿिए कंहिंजे चवण ते आउं वोट ॾियां। असां में ख़ुदि में जेको आहे सो इहा शइ परख हुजे त इहो जेको आहे सो असां वारो जेको मेंबर आहे इहो छा इन लाइक़ु आहे, इन क़ाबिल आहे जो आउं इनखे वोट ॾियां। जंहिं जेको आहे सो 5 साल गुज़िरियल जेके 5 साल आहिनि या गुज़िरियल 10 सालनि खां इहो असांजे असेंबलियुनि में वेठो आहे, छा असांजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारे थो? छा इहे असांजो जेको सिस्टम आहे उनखे बहितर बणाइण जी कोशिशि करे पियो? छा पंहिंजो जेको बजट अचे पियो उन एरिया जो, उन कॉन्स्टिट्यूशन जो जेको बजट अचे पियो, छा उहो बजट जेको आहे सो सही जॻह ते इस्तेमालु थिए पियो? असांखे इहा जेका नॉलेज असां में ख़ुदि में हुजे, बजाए जो असां बिरयानी वारी प्लेट ते पिया नचूं, पोइ चऊं त साईं इहो जेको आहे सो असां वारो इनखे अजरक पारायूं, इनखे गुलनि जा हार पारायूं। अहिड़े नमूने सां जेका असां में ख़ुदि में परख हुजे। परख किथां ईंदी? असांखे तालीम हुजे। मूंखे इल्मु न हूंदो कंहिं शइ जो, त मूंखे कहिड़ी ख़बर त असांजे मुंहिंजे वाह में पाणी केतिरो पियो अचे। जीअं मूं सवेर तव्हां सां ॻाल्हि कई आहे, तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारिया। मूंखे कहिड़ी ख़बर त दरिया में पाणी असां वटि मौजूदु आहे, त आउं रड़ करियां त बाबा मूंखे इन वाह में एतिरे पाणी जी ज़रूरत आहे। त इहा शइ असांखे एजुकेशन सां मिलंदी। असांजी एजुकेशन जेका आहे सा उहा ॾींहों ॾींहुं पोइते आहे। असांखे घुरिजे त असां एजुकेशन जे लाइ आवाज़ उथारियूं, ऐं उहा एजुकेशन असां में तइलीम अची वेंदी त ऑटोमेटिकली असां में उहे सलाहियतूं हूंदियूं जो पंहिंजा असीं जेके आहिनि मेंबर जेके आहिनि उहे सही नमूने सां असीं उन्हनि खे वोट कास्ट करियूं ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ पाण खे तव्हां ॾाढी स्ट्रॉन्ग ॻाल्हि कई आहे, ॾाढो बहितरीनु मौक़िफ़ आहे तव्हांजो। त असां जेकर तालीम याफ़्ता हूंदासीं त असां में परख हूंदी, असां में सम्झ हूंदी, असां में न करण जी सघ पैदा थींदी। हिन मुआशिरे में असांजे ज़हननि खे ॾाढो मफ़लूज बणायो वेंदो आहे। पोइ जेका बबकेदार चमकदार शइ हूंदी आहे जंहिंजे पोयां ॿारु डोड़ंदो आहे ऐं पोइ जॾहिं हुनखे कोसो ताव अचे थो त पोइ उहो रुकिजी वञे थो। पर असां उन क़ौम मां आहियूं जिते असांखे कोसो ताव अचे थो, पर असां उते बि कोन था रुकिजूं, पाण खे घायल कयूं था, पाण खे ज़ख़्मी कयूं था, पर उन्हनि शयुनि जे पोयां असां हुजूम में हिकिड़े हुजूम जे पोयां डोड़ंदा रहूं था। पर हा, हिते ज़रूरु उहे बाशऊर माण्हू बि रहनि था, उहे तालीम याफ़्ता माण्हू बि रहनि था जेके इन ख़िलाफ़ु आवाज़ उथारनि था, जेके इन निज़ाम जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था, जंहिंजे ख़िलाफ़ु यकीननि पाण सभिनीनि खे ॻाल्हाइणो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त असां जॾहिं तालीम जी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ वरी बि मां इहा ॻाल्हि कंदसि त जेसीं ताईं असां पाड़ुनि ते जड़ुनि ते कमु कोन कंदासीं तेसीं ताईं को बि वणु असांखे फल को बहितरीनु ॾेई कोन सघंदो। सो कमु असांखे उन्हनि जड़ुनि ते करिणो आहे। अच्छा, हिकिड़ी त ठीकु आहे, इहो हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे, इन ते यकीननि पाण ॻाल्हाईंदासीं, पर मौसम ऐं आबादगारनि जा मसइला ऐं जेका पाण स्टार्टिंग में डिस्कस कयोसीं, ॾिसो रिहेबिलिटेशन वारो कमु जेको हाणे बोर्ड आई उहो ई कंप्लीट कोन थियो, मथां खां वरी नंढी बोर्ड जो ॿुधायो वञे।
असां वटि हिकिड़ो त थोरो आउं उन खे हटी करे ॻाल्हि कंदुसि, गुज़िरियल साल जा सूर कोन लथा, वरी जेको आहे सो हिन साल अहिड़ी पोज़ीशन थिए पई ग़रीब माण्हू जी आउं थोरो पहिरीं ॻाल्हि करे वठां त असां वटि जेके घर ॾठा ग़रीबनि जा, उन्हनि ग़रीबनि जा जेके घर ॾठा, जिन जा फसल ॿुॾा, जिन खे घर जेके आहिनि उहे ॾियणा हुआ, अलाए केतिरा लखे घर जेको आहे उहे ॾियणा हुआ, उन्हनि जो अञा ताईं कमु जेको आहे सो उन्हनि जो रहियल आहे। पूरो साल अची थियण वारो आहे, अगस्त में बरसातूं परसाल पयूं, जिन जा घर ॾठा हुआ उहे अञा वीचारा खुले आसमान हेठि आहिनि, इंतज़ार में आहिनि। कंहिंखे 50,000 या 75,000 मिलिया आहिनि, सिर्फ़ु उन्हनि जेको आहे सो पंहिंजो बुनियाद घर जो विधो, अञा ताईं खुलियल आसमान उहे घर न ठही सघिया आहिनि। इहो बि रिहेबिलिटेशन में अचे थो। सो ऐं ॿी ॻाल्हि जेको आहे सो तव्हां कई आहे बोर्ड जे हवाले सां, असां वटि वरी असीं इहो हिकिड़ा कुझु माण्हू ब्यूरोक्रेट्स अहिड़ा हूंदा आहिनि, कुझु अहिड़ा ब्यूरोक्रेट्स आहिनि, उन्हनि जो इकानमी जेका आहे सा आमदन जेका आहे सा उहा डिपेंड करे थी इन्हनि शयुनि तां, त असांजी रड़ अचे, ॿोॾ अचे ऐं माण्हू तबाह थियनि, त उन मां जेको आहे सो असांखे खाइण जो मौक़ो मिली वञे। ॿोॾूं बरसातूं अचनि थियूं, मूं जीअं ॻाल्हि कई आहे त असां वटि सखर बैराज ते 11 लख 12 लख, कोटड़ी बैराज तां 10.25 लख क्यूसिक 2010 में क्रॉस करे वियो आहे, जेको फ्लोज़ हुआ, जेके रेला हुआ, वकरा हुआ, उहो क्रॉस करे विया आहिनि। असांखे इहा 5-6 लख जी तयारी, 7 लख ताईं त तयारी त हुजणु घुरिजे ई घुरिजे। 4 लख 5 लख क्यूसिक खे असीं महा ॿोॾ चऊं, वॾी ॿोॾ चऊं, साईं बंद टुटनि पिया, हीअं पियो थिए। इहो असांखे अफ़सोस जो मक़ाम आहे। सिंधू दरिया हेॾो सारो दरिया आहे, जिथे 6-7 दरियाउनि जो पाणी पंजनत वटि, मिठन कोट वटि अची सिंधू दरिया में शामिल थो थिए। काबुल जो नौशेरा अटक वटि जेको आहे सो पाणी शामिल थो थिए सिंधू दरिया में। चिनाब, रावी, सतलज, झेलम, इन जो पाणी पंजनत जे ज़रिए मिठन कोट में अची सिंधू दरिया में शामिल थो थिए। सिंधू दरिया जी कैपेसिटी तमामु वधीक आहे। उनजो तव्हां कचियारो जेको बेल्ट सैटेलाइट व्यू ते तव्हां ॾिसंदो जेकॾहिं, त तमामु वसी हिकिड़ो एरिया आहे। उन में 4 लख 5 लख क्यूसिक त का वॾी ॻाल्हि कान्हे का, न हुअणु घुरिजे। वरी असां वटि कुझु कम थिया आहिनि, कुझु जीअं दादू मोरो पुल ठहियो आहे, वरी लाणकाणे वारो जेको पुल ठहियो आहे, ब्रिज ठहियो आहे, त उन्हनि जो जेको आहे सो उहे बि पाणी खे काफ़ी जेको आहे सो अपस्ट्रीम ते भरा करे उहो वरी फसलनि खे मथे ॻोठनि जेके कचे में फसल आहिनि, आबादियूं आहिनि, उन्हनि खे ॿोड़नि था। पोइ असां वारा जेको बंद आहिनि उन्हनि ते मरमती कमु नथो थिए, देखभाल बि नथो थिए, मॉनिटरिंग बि नथी थिए। छा उहे बंद उन पोज़ीशन में आहिनि, या ज़मींदारनि कट हणी पंहिंजो पाणी हर को ईअं बि थींदो आहे। कचे में कुझु ज़मींदार आहिनि, पंहिंजा हथरादू बंद बि ॾींदा आहिनि, ऐं वरी छा कंदा आहिनि, उन्हनि बंदनि खे बि छेड़छाड़ कंदा आहिनि ट्रैक्टरनि सां, त भई इन बंद खे बि थोरो कटे जेको आहे सो आउं आबादी में शामिल करियां, या इन बंद मां आउं पंहिंजो पाणी छंडायां। वरी छा उहो बंद उन पोज़ीशन में आहे। आबकलाणी वारे मौसम खां अॻे इहा शइ ॾिसणु घुरिजे। जॾहिं पाणी सिर ते चढ़ी वेंदो आहे, पोइ असांजी रड़ हूंदी आहे, साईं 5 लख क्यूसिक 6 लख क्यूसिक पाणी पियो अचे, बंद असां वारा कमज़ोर आहिनि, फिलाणो बंदि कमज़ोर आहे, कश्मीर ते बंदि कमज़ोर आहिनि, टुटी वियो आहे। त उहो जेको आहे निज़ाम जेको आहे उन रिहेबिलिटेशन ते कमु हर साल उनजो बजट केतिरो टाइम पीरियड हुअणु खपे, त हिन टाइम पीरियड खां पोइ असांखे हेतिरो टाइम ख़तमु थियो आहे, हाणे वरी उन ते कमु थियणु घुरिजे। हर साल उनजी मॉनिटरिंग करणु घुरिजे। किथे किथे वीक पॉइंट्स आहिनि, उन्हनि खे ठीकु करण जे लाइ जेको आहे सो बजट मंज़ूर थींदा आहिनि। उहे जेको आहे सो उन्हनि खे जिथे जिथे वीक पॉइंट्स आहिनि, लाज़मी कोन्हे सभु बंदि, त इहो पॉसिबल ई कोन्हे जो हर साल सभु बंदि ठीकु थियनि, पर जिथे जिथे वीक पॉइंट्स हुजनि कोशिशि कजे उन्हनि खे मरमत कयो वञे, त जीअं असांखे अॻुवाट ई तयारी हुजणु घुरिजे, त असांखे ज़हन में इहा शइ हुजे त 6 लख 7 लख क्यूसिक पाणी जो रेलो गुज़री सघे थो। आबगलाणी जी मौसम आहे, हिन टाइम ते पूरे पंजाब, पूरे पाकिस्तान में बरसातूं वसनि थियूं। कोई सुलेमान वारे पासे खां पाणी जा रेला अचनि पिया। इंडिया मां जेको पंहिंजो रावी ऐं सतलज मां जेको पाणी आहे उहो बि हाणे सिंधू दरिया में शामिल थियण वारो आहे, अचे पियो। त इहा शइ असांखे अॻुवाट ई तयारी करणु घुरिजे। मई ऐं जून वारो महीनो असां वटि हिकिड़ो सुठो मौक़ो आहे, उन टाइम ते असां बंदनि जी निगरानी बि कयूं, ऐं उन्हनि बंदनि जा जेके वीक पॉइंट्स आहिनि उन्हनि खे बि असां क़ाबू करियूं, त जीअं जेके इहे जेके रेला आहिनि असां बेफ़िक्र थी वञूं। मॉनिटरिंग ज़रूरु कजूं, पर माइंडली हिकिड़ो बेफ़िक्र थी वञूं त असां बंदि जेके आहिनि उहे मज़बूत आहिनि, तयारी थियल। अच्छा, बंदि ईअं बि त टुटंदा आहिनि न जॾहिं घणियूं सख़्तु गर्मियूं थियनि थियूं, छो त असां वटि उहा ई ॻाल्हि, त असां वटि या त ख़ुश्की आहे या त वरी ॿोॾ वारी सूरत हाल आहे, त ॿिन्ही पासे असां वटि त ग़रीब माण्हू लोढ़े थो, आम माण्हू लोढ़े थो पियो। अच्छा, उते कुआ ऐं जेके गोहूं थींदियूं आहिनि उहे खॾ करे वेंदियूं आहिनि, त उन सां बि बंदि पंहिंजा कमज़ोर थियनि था। इहो हिकिड़ो रीज़न आहे। बिल्कुलु बिल्कुलु। साह जेको सहो आहे उहो बि जेको आहे सो वॾा सोराख ठाहियो, बंदनि खे कुआ आहिनि, इहे शयूं आहिनि, सभु जेको आहे सो इन शइ खे। ऐं उन खां अलावा जेको बरसाति आहे उहो बंदनि खे कमज़ोर करे थो। बरसाति जेको आहे सो तव्हांजो कंहिं बि बंद ते जेकॾहिं
भई हेठाण ऐं मथाण वारे पासे खां जॾहिं पाणी हेठि लहे थो, जेका स्लाइडिंग थींदी आहे उन जे करे बि जेको थो घारा बंधनि में पइजी वेंदा आहिनि नेचुरली। इहो हिकिड़ो सिस्टम आहे घणियूं बरसातुनि जे करे, उन में बि असांजा बंध कमज़ोर थी वेंदा आहिनि। उहो चाहे दरिया जो बंदि हुजे, चाहे वाहन जा बंदि हुजनि, चाहे उहो ऐं हथरादू पंहिंजी ज़मीन में ई बंदि ॾेई छॾिया। असांजूं ज़मीनूं हेठि मथे आहिनि, त उन्हनि में जेकॾहिं बरसातूं वसनि थियूं त उहे जेका ज़मीन आहे उहा बि उनजो बि जेको शेप आहे उहो चेंज थियो वञे, उन में घारा वग़ैरह पवनि था। बरसातूं बि जेको आहे सो उन्हनि खे डिस्टर्ब कनि थियूं, इन्हनि बंदनि खे। जानवर बि डिस्टर्ब कनि था, असां ख़ुदि इंसान बि उन्हनि बंदनि खे डिस्टर्ब करियूं था। अच्छा, पर प्रॉपर जेकॾहिं कमु थींदो, ठीकु आहे, उहो जानवर जिथे नुक़सानु पहुचाईंदा उनखे असां सेट करे वेंदासीं, त पोइ मुंहिंजे ख़्याल सां हेवी रेन्स बि बंदनि खे को ख़ासि नुक़सानु कोन पहुचाईंदियूं। असांजी पंहिंजूं कमियूं कोताईं ज़रूरु आहिनि। हायर व्यूअर्स, वक़्तु साही जो थी वियो आहे, असां साही जी तरफ़ वधूं था, पोइ कंटिन्यू कंदासीं। हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो, ऐं ज़ीरा प्लस हर चांहि जो प्लस आहे, कचहरी जो बि प्लस आहे। ऐं काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो असांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी। अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे। प्रोग्राम में तमामु बहितरीनु गेस्ट मौजूदु आहिनि, सुठी नॉलेज रखनि था, बहितरीनु तरीक़े सां अव्हां ताईं ट्रांसफ़र कनि पिया नॉलेज खे। मोहम्मद असलम साहब मौजूदु आहिनि, आबादगार आहिनि पाण। ऐं उनखां अलावा असांजे प्रोग्राम में जुनैद मेमन साहब मौजूदु आहिनि, स्पोर्ट्स एक्सपर्ट पर्सन आहिनि। अच्छा भला हिकिड़ो त स्पोर्ट्स में जेके अपडेट्स आहिनि उहे अवां ॾिनियूं। SPL जे हवाले सां पाण थोरो ॻाल्हाईंदासीं, छा हले पियो, कीअं सिंध प्रीमियर लीग जो फ़िलहाल प्रोसीजर में आहे। असल में फर्स्ट एडिशन थोरो मुश्किल हूंदो आहे, छा त फर्स्ट एडिशन में तव्हांखे टीम्स जी जेको प्रिपरेशन हूंदी आहे फर्स्ट टाइम में हूंदी आहे, उहो ई मुश्किल हूंदी आहे। छो त जंहिंमहिल हिकिड़ो टीम ऑनर टीम ख़रीद कंदो आहे त उहा फॉर एवर हूंदी आहे, त इहो फर्स्ट टाइम ई ॾुखियो हूंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में अञा थोरो प्रोसीजर में आहे। कुझु टीमूं सेल आउट थी वियूं आहिनि ऐं कुझु टीमूं अञा रहनि थियूं। त डेट्स त हुननि ॾिनियूं आहिनि 2-3 दफ़ा त हीअ डेट आहे, पर एक्चुअली जेसि ताईं सभु टीमूं सेल आउट न थींदियूं ऐं उहो प्रॉपर पूरो सिस्टम तेसि ताईं अञा स्टार्ट न थींदो। त प्रोसीजर में कमु आहे ऐं हिकिड़ो कमु हले पियो सिंध प्रीमियर लीग जो, ऐं जेका मैनेजमेंट आहे उहा कोशिशि करे पई त हिन ते कमु करे। पर हिन सां गॾोगॾु कुझु मायूस कुन ॻाल्हियूं बि आहिनि। अगरि असांजे सिंध जे लिहाज़ खां ॾिठो वञे त असांजो जेको असां अॻु में बि रोईंदासीं त यार असांजो जेको हिन तरफ़ जा जेके असांजा स्पॉन्सर आहिनि उहे इंट्रस्टेड न आहिनि क्रिकेट में। ख़ासि तौर ते असां कराची खां अलावा हैदराबाद ऐं खां वठी कश्मीर ताईं जंहिंमहिल काउंट कंदा आहियूं त असां ॾे हिकिड़ो स्पॉन्सरशिप ग्राउंड जी न हुजणु ऐं रांदीगरनि जी मालिकी न हुजणु, इहा हिकिड़ी मतिलबु वॾो रीज़न आहे असांजे क्रिकेटर अॻिते नथा खेॾनि। इन जो वॾो मिसाल हींअर सिंध प्रीमियर लीग में तव्हांखे नज़र ईंदो। सिंध प्रीमियर लीग में हेसि ताईं जेके 2 टीमूं जेके सिंध सां तालुक़ु रखनि थियूं, हैदराबाद ऐं नवाबशाह, उन्हनि ॿिन्ही टीमुनि जे जेके मालिकान जो तालुक़ु आहे, हिकु जो कराची सां आहे, हैदराबाद जो उनजे कराची जे वरिती आहे, ऐं नवाबशाही टीम जेका उहा पंजाब जे हिकिड़े ग्रुप वरिती आहे। त मतिलबु असां मूं तव्हां सवेर पिया ॻाल्हि की त असां ॾे हर 5 मिंट खां पोइ ड्राइव ते बोतार वॾेरा माना पराड़ो वारनि, पर असांजे मतिलबु अहिड़ो को बि कोन्हे जेको टीम ख़रीद करे सघे। मतिलबु जिथे असांखे फ़ाइदो थिए, असांजे प्लेयर्स खे फ़ाइदो थिए। हाणे सुभाणे जेॾीमहिल हिन टीमुनि में प्लेयर उते जा खेॾंदा त असांजूं रड़ियूं ॾिसो बि कहिड़ियूं हूंदियूं त यार नवाबशाही टीम हीअ बि खेॾे, असांजे सिंधियुनि खे मौक़ो कोन थो मिले, हैदराबाद में कोन थो मिले असांजे रांदीगरनि खे। इहा पोज़ीशन हींअर ई अथव, पोइ सुभाणे हिन जो रोअण जो को बि फ़ाइदो कोन हूंदो। अञा बि कुझु टीमूं आहिनि ॾिसजा, उहे बि उन तरफ़ खां ई को वठंदो, हिन तरफ़ कंहिंजो को बि इंट्रस्ट कोन्हे। अगरि इंट्रस्ट हुजे त तेसिताईं टीमूं केरु न केरु ज़रूरु वठे हा, पर यकीन मञो ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे त अञा ताईं कंहिंजो बि को बि इंट्रस्ट कोन्हे इन जे हवाले सां, छो त इन सां फ़ाइदो असांजे प्लेयर्स खे थींदो। सही। अच्छा, उनखां अलावा हिकिड़ी शइ मुंहिंजे माइंड में क्लिक थी आहे त भला क्रिकेट ई छो एॾो क्रेज़ क्रिकेट जे हवाले सां छो हूंदो आहे? क्रिकेट जो बैकग्राउंड छा रहियो आहे, छा हिस्ट्री आहे? ॾिसो इहो तव्हां मतिलबु ॿियूं बि त गेम्स आहिनि न। ॾिसो तव्हां कहिड़े मुल्क में लिया वञो, बसि कंहिं न कंहिं शइ जो क्रेज़ थी वेंदो आहे न। हाणे जापान में जापान में सूमो रेसलिंग आहे, हालांकि उते क्रिकेट कोन्हे, उते फुटबॉल, किथे फुटबॉल आहे, किथे रेसलिंग आहे, बसि इहो किथे कराटो आहे। मतिलबु हर कंहिं मुल्क में थी वेंदो आहे न। असल में शुरू खां वठी करे असांजे सब कॉन्टिनेंट में जीअं अंग्रेज़नि हिते हुकूमत कई त अंग्रेज़नि जी ईजाद आहे क्रिकेट, इंग्लैंड जी। त इंग्लैंड खां जेका क्रिकेट जिथे जिथे हुननि हुकूमत कई आहे उते उते क्रिकेट मुंतकिल थी आहे। त इंडिया में, पाकिस्तान में बि, त असां ॾे हालांकि ॿियूं स्पोर्ट्स बि आहिनि। असांखे इवन हॉकी खे बि एतिरी अहमियत कोन थी ॾिनी। हॉकी क़ौमी रांदि हुई, पर असल में माण्हुनि जो इंट्रस्ट जो शौक़ु आहे न, ॾिसण वारा ॾिसंदा क्रिकेट। ऐं ॿियो त असां ॾे खेॾी तमामु घणी वञे थी। तव्हां इमेजिन कयो
त हिकिड़े हिकिड़े शहर में अगरि टेप बॉल खे बि काउंट कयो वञे हार्ड बॉल सां गॾु त तव्हांजे हिकिड़े हिकिड़े क्लब में 100 हिकिड़े हिकिड़े नंढे ॻोठ में बि 50 60 100 क्लब आहिनि। छा तव्हां इमेजिन कयो त ॿिए कंहिं स्पोर्ट्स में तरह क्लब हुजनि? शायदि ई पूरे वॾे वॾे शहर में बि फुटबॉल जो हिकिड़ो क्लब हुजे प्रॉपर, या 2 क्लब हुजनि प्रॉपर वॾनि शहरनि में, त नंढनि में त तसवुर ई कोन्हे। त क्रिकेट जो हिकिड़ो क्रेज़ त आहे, त उन करे ई हिकिड़ी क्रिकेट जी ॻाल्हि कजे थी। अच्छा, हिन में ॻाल्हि हली आहे त कोई ॿी बि शइ काउंट कंदो हलां। असांजी हींअर हिकिड़ी टीम वई, असांजे मूं तव्हांखे ॿुधायो त असांजे रांदीगरनि जी मालिकी कोन्हे। असांजो जेको हिकिड़ो त असां स्पॉन्सरशिप लेवल ते ॾिठो, अञा ताईं असांजो को बि माण्हू टीम वठण जे मूड में न आहे। असां त रड़ियूं पिया कयूं यार PSL में टीम वठे पाकिस्तान, को हितां को टीम वठे। PSL त इलाही वॾी फ्रेंचाइज़ आहे, सिंध प्रीमियर लीग में अञा ताईं कंहिंजी हिमत कान थी आहे। त असांजे ग्राउंडनि जी रांदीगरनि जी मालिकी कोन्हे। वरी ॾिसो हिकिड़ो मिसाल आहे, हींअर बॉलर हिकिड़ो सखर जो बॉलर आहे, बेसिकली 10 हरकी जो आहे, ऐं ज़िला घोटकी जो बॉलर आहे आसिफ अली चांडियो। सखर मां क्रिकेट खेॾे थो, त उन बॉलर लास्ट ईयर पूरे पाकिस्तान में टॉप कयो। असल में असांजे विकेट्स स्पिनर्स खे जे लाइ वधीक साज़गार आहिनि, पर हू फास्ट बॉलर आहे। इवन फास्ट बॉलर हुजण जे बावजूदि पूरे पाकिस्तान में नंबर 1 ते हुन आउट कया। त उन्हनि परफॉर्मर्स मां टीम सिलेक्ट थी हींअर ऑस्ट्रेलिया जे टूर लाइ, पाकिस्तान अंडर 23 जी। त उन परफॉर्मर काफ़ी हुन मां सिलेक्ट थिया, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि त इनखे सिलेक्ट न कयो। हालांकि पूरे पाकिस्तान में टॉप कयो, नंबर 1 ते। 5 मैचनि में 30 विकेटूं तक़रीबन वरितियूं। तमामु तेज़ बॉलर आहे, तमामु ज़बरदस्त बॉलर आहे, यंग बॉलर आहे। पर नालो बि ॿुधो आहे त हुन नालो बि टीम में हो। आख़िरी टाइम ते जीअं तव्हांखे ख़बर आहे त ही को चाचो, कंहिंजो भाइटियो, कंहिंजो भाणे जो को आयो, हुनखे टीम में त हुनखे ॿाहिरि करे छॾियो। रीज़न कोन को फज़ूल ॾियणु ईज़ी आहे, तव्हां कोन को रीज़न ॾेई छॾियो आहे हिन शइ जे करे असां हिनखे कोन कयो त हू ॿाहिरि थी वियो। त हिकिड़ो जेको असांजो अफ़सोस त जेका असांजी मालिकी हो न इन लेवल ते बि कान्हे। न त इहो छोकिरो अगरि हिन टाइम ते अगरि खेॾे वञे ऑस्ट्रेलिया टूर ते त मूंखे यकीन न आहे तो परफॉर्म करे जल्द अज जल्द पाकिस्तानी टीम में अची वञे। पर इन लेवल ते असांजी का बि मालिकी कोन्हे, का बि न। ऐं तमामु ॾुख थियो त हिकिड़ो टैलेंटेड छोकिरो जेकर अञा बि हुन सां 1-2 ज़्यादती थी ऐं 2-2 साल निकिरी आहे त यकीनन पोइ हुनजो अहिड़ो को मौक़ो कोन बचंदो। सही हिकिड़ी लिमिटेड एज थींदी आहे फॉर दिस। हा बिल्कुलु, क्रिकेट जी एतिरी एज आहे जो तव्हां 25 ताईं जेतिरो माइलस्टोन अचीव कयो था 25 खां पोइ अगरि तव्हां हुन सर्किल में नथा अचो, इंटरनेशनल सर्किल में, पोइ तव्हां हुन पोइ काउंटिंग में तव्हां नथा अचो। त क्रिकेट जी एज तमामु घटि आहे। तव्हां 20 ताईं 19 लेवल ते तव्हां सॼी क्रिकेट खेॾे वञो, वरी 25 ताईं पाकिस्तान जी हुन में अची वञो सर्किल में, त ठीकु आहे। उन खां पोइ तमामु घणो मुश्किल आहे। त इहो आहे त जंहिं महिल कराची में को प्लेयर को परफॉर्म करे मथे अचे थो त उते फ्रेंचाइज़ आहिनि। मिसाल कोयटा ग्लेडिएटर जो बि उते कराची जो आहे, कराची जेका किंग्स आहे उनजो ऑनर बि कराची जो आहे। हाणे सिंध प्रीमियर लीग जी हैदराबाद टीम उहा बि कराची जी थी वई। त खोड़ सारियूं फ्रेंचाइज़ आहिनि, उनखां अलावा नंढियूं फ्रेंचाइज़ जाम आहिनि। त उहे प्लेयर खे सपोर्ट कनि था, खणी अचनि था, हुनखे मौक़ा ॾियनि था। असां ॾे केर बि कोन्हे। असां ॾे सिर्फ़ु तव्हां बयानु जेतिरो ताईं तव्हां हुनखे प्रोग्राम में घुरायो, उते तव्हां चवंदा तव्हां ताड़ियुनि वॼाइण लाइ माण्हुनि खे उते ऐलान कंदा त हिते आऊं स्टेडियम जो ऐलान कयां थो, ग्राउंड जो ऐलान कयां थो, या हीअं कंदसि हीअं कंदसि, कुझु बि न कंदा। 70-80 साल थी विया आहिनि पाकिस्तान खे। असांजी हालति डे बाय डे बदतर थिए पई, सुठी न पई थिए। असांजे रांदीगरनि जी का बि मालिकी कोन्हे। सही ऐं हूअं बि जेकॾहिं बहितरीनु असां हिकिड़ो सुठी स्ट्रेटजी तयारु कयूं था या सुठी स्ट्रेटजी चाहियूं था त असां वटि को सुठी स्ट्रेटजी तयारु थिए त उन में ॾिसो हिकिड़ी सोसाइटी खे बहितर बणाइण जे लाइ तालीम सुठी हुजे, हिकिड़ी सोसाइटी खे बहितर बणाइण जे लाइ बहितर आहे त असां वटि इदारा सुठे तरीक़े सां कमु कनि। ऐं स्कूल्स जे अंदरि बि जेकॾहिं पाण ॾिसूं त हाणे वञी असां सिर्फ़ु हिन बेंगलोर जे सिस्टम जे अंदरि रहिजी विया आहियूं। हुते न ॿारनि जूं रांदियूं थियनि थियूं, न कुझु एक्स्ट्रा करिकुलम घणियूं के एक्टिविटीज़ आहिनि, हा थियनि थियूं, पर उहो ई वरी पाण ग्लैमर जी तरफ़ हलंदा वञूं। स्कूल जे अंदरि वञो, इन थियो त ॾाढो चमकदार बबकेदार उहा ई ॻाल्हि त स्कूल असांखे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो, पर उन में असांखे नुक़सानु पिणु आहे। जिते असांखे फ़ाइदो आहे उते असां नुक़सान खे बि मुंहुं ॾियूं था, पर हक़ीक़त जी ॻाल्हि इहा आहे त असांखे उहो नुक़सानु बज़ाहिर नज़र नथो अचे या उनखे पॉइंट आउट असां पाण करियूं नथा। जेकॾहिं असां पंहिंजी सिर्फ़ु ॿोली जी ॻाल्हि करियूं त केतिरा ई अहिड़ा पढ़ियल लिखियल घराणा आहिनि जिते ॿार स्कूल वञे थो ऐं ॿार खे अलिफ़ अख बे बदक जी सुञाणप ई कोन आहे, हुनखे ख़बर ई कोन आहे त ही ककपटी छा आहे या ही मुंहिंजी ॿोली आहे, हिनखे मूंखे पढ़णो आहे। सो इन तरफ़ बि असांजो ॾींहों ॾींहुं रुझान घटिजंदो पियो वञे। इन सां भला ईंदड़ वक़्त में असांखे यकीनन नुक़सानु थींदो, छा था सम्झो? बिल्कुलु इन सां नुक़सानु थींदो। असां जेका आहे असां में सुधारो असीं कोन था ॾिसूं, असीं सुधारे तरफ़ वञण ई नथा चाहियूं। सही, असांजो जेको दिमाग़ आहे उहो मफ़लूस थियल आहे। असां वटि अहिड़ो माहौल क्रिएट कयो वियो आहे जो असां एजुकेशन खां ॾींहों ॾींहुं परे था थी वञूं।
पहिरीं जेके रांदियूं जेके थींदियूं असांजे सिहत जे लाइ जेके आहिनि उहे वॾा वॾा एॾा बहितरीन ग्राउंड्स स्कूल्स वॾा ग्राउंड्स हूंदा हुआ क्रिकेट ऐं ॿिया बि जेके वॉलीबॉल वग़ैरह रांदियूं वग़ैरह जेके थींदियूं उहे असीं खेॾंदा हुआसीं पर हाणे असांजो सिस्टम जेको आहे तव्हां ॾिसंदो पबजी गेमनि ॾे इन्हनि गेमनि ॾे मोबाइलनि ॾे इन्हनि ॾे शौक़ु तमामु घणो नंढो ॿार जेको आहे उहो बि अॼुकल्ह जेको आहे मोबाइल खां सवाइ निंड न कंदो आहे सो इहा शइ असांखे ख़ुदि खे जेके असां वॾा आहियूं समझदार आहियूं असांखे ख़ुदि खे इहा शइ बहितरु करणु घुरिजे त आख़िर केरु कंदो उन में असां पंहिंजो किरदारु जेको आहे सो अदा करियूं बजाए जो सरकार जे आसिरे असांखे ख़ुदि खे इहा शइ जेका आहे सा असां वटि मूं सवेर बि ॻाल्हि कई आहे त एजुकेशन जेका आहे सा उन जी तमामु घणी जेका आहे एजुकेशन असां वटि सम्झ आहे ई कोन सिस्टम सॼो फेल्यूअर आहे असां वटि सरकारी स्कूलनि में केरु पंहिंजो ॿारु दाख़िल करण जे लाइ तयारु ई न आहे अच्छा इहा त तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि पिया कयो पर माना छा असांजो वञे किथे असां वञी बीठा आहियूं असां वटि तालीमी इदारो यूनिवर्सिटी जे अंदरि ॾिसो छा छा थिए थो त माना हिकिड़ो जेकॾहिं अहिड़े तरीक़े जा असां वटि केसिस साम्हूं अचनि था कुझु ढकियल कुझु वरी पोइ केसिस जेकॾहिं ईअं खुली साम्हूं अचनि था त माना को बि इदारो ॾिठो वञे त इदारा बि असां वटि सेफ कोन आहिनि त जेके ॻोठनि में माण्हू रहनि था जेके पुठिते पयल असांजा इलाइक़ा आहिनि उहे पोइ किथां पंहिंजूं नियाणियूं कढंदा इहो बि त हिकिड़ो सुवाल पैदा थिए थो न बिल्कुलु असांजो जेको समाज आहे उन में समाजी जेके हालतूं आहिनि उहे बि असां वटि ठीकु कोन्हनि सही सही त असीं कंहिं शइ ते कंट्रोल न आहे असां वटि जेके इदारा आहिनि उहे अलाए छा पिया कनि इन्हनि शयुनि खे कंट्रोल करण वारा बि इदारा आहिनि तव्हांजो पुलिस डिपार्टमेंट आहे उन खे तव्हां ॾिसो ॾोह बि असां वटि तमामु घणा थियनि था तव्हां औरत जी ॻाल्हि कई आहे असां वटि शाम जो सिज लहण खां पोइ मर्द माण्हू बि जेको आहे सो पंहिंजो मोटर साइकिल सवारी ते सेफ कोन्हे तव्हां बैंक मां 10-20 हज़ार कढाइण वेंदो त तव्हांखे हर माण्हू मां डपु लॻंदो सिक्योरिटी गार्ड मां बि तव्हांखे डपु लॻंदो बैंक जो जेको स्टाफ आहे उन मां बि तव्हांखे डपु लॻंदो जॾहिं ॿाहिरि तव्हां निकिरंदो माण्हुनि खे ॾिसंदो हिक ॿिए खां तव्हां ॾिजंदो इहा शइ असां वटि आई आहे ऐं अॼुकल्ह माहौल जेको आहे सो तमामु ख़राबु पियो थिए उन खे जेको आहे सो इदारा जेके आहिनि उहे असांजा अलाए छो इन्हनि शयुनि ते ध्यानु कोन था ॾियनि जेको असांजो पुलिस जो डिपार्टमेंट आहे मुख़्तलिफ़ एजेंसियूं आहिनि उहे हिन ते कमु नथियूं कनि उहो असीं कश्मीर कंदकोट वारे पासे कोन था वञूं उते हालात तमामु ख़राबु आहिनि पर हिते बि जेको आहे सो समाजी हालतूं जेके आहिनि एतिरे क़दुरु ठीकु न आहिनि जो असीं पंहिंजूं नियाणियूं जेके आहिनि उहे असीं यूनिवर्सिटियुनि में ईअं छॾे ॾियूं कॉलेजनि में ईअं जेको आहे सो बग़ैर प्रोटोकॉल जे बग़ैर कंहिं शइ जे असीं जेकॾहिं हिकिड़ी फैमिली ॾिसे पई त फलाणे सां ईअं थियो आहे त पोइ उहो जेको आहे सो उनखे बि तमामु घणो डपु थो थिए उनजी जेका नियाणी आहे उहा स्कूल वञे थी या शॉपिंग जे लाइ ॿाहिरि वञे थी इवन त उन खे पोयां जेको आहे सो जेसीं ताईं उहा घर वापसि नथी मोटे त उनखे वॾो ख़तरो हूंदो आहे त अहिड़े तरीक़े सां हींअर हालति अहिड़ी लॻी पई आहे त असांजो जेको मर्द आहे उहो बि जेकॾहिं ॿाहिरि वञे थो त उनजे भाइरनि खे उनजे पेरेंट्स खे इन शइ जो ख़ौफ़ हूंदो आहे त उहो घर वापसि सेफली पहुची सघे थो कोन थो इन्हनि खे सरकार जो कमु आहे इन्हनि शयुनि खे ठीकु करण जे लाइ असांजी समाजी जेके हालतूं आहिनि उनखे ठीकु करणु जेको आहे सो सरकार जी इहा ज़िमेवारी आहे असांजे मथां हुननि जे मथां त पर उहा जेका शइ असांखे सम्झ में नथी अचे त अलाए कॾहिं ई असीं सुधरंदासीं असां ॾींहों ॾींहुं पोइ थींदा पिया हाउस होल्ड ते बहितर तरीक़े सां कमु करणु वरी बि ईज़ी आहे तव्हां पंहिंजे घर में जेके बि तव्हांजा मसइला आहिनि घर जा प्रॉब्लम्स सॉल्व करणु कंहिं हद ताईं यकीननि कंहिं हद ताईं न पर ईज़ी हूंदो आहे तव्हां पंहिंजी फैमिली खे संभालियो तव्हां पंहिंजे कुटुंब खे संभालियो तव्हां पंहिंजे भाउ भेणनि जी वारसी करियो तव्हां पंहिंजे पूरे सिस्टम खे ॾाढो स्मूथली ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां हलायो पर जॾहिं घर खां इंसानु ॿाहिरि निकिरे थो जीअं मां पाण ई चयो त मर्द हज़रात बि इवन सेफ कोन आहिनि सिजल ते अच्छा ॻोठनि में न आहे इवन शहरनि जे अंदरि बि सिजल थिए खां पोइ जॾहिं तव्हां वञो था बैंक में तव्हां 10-20 हज़ार 30 हज़ार कढाइण वञो था तव्हां ॿाहिरि निकिरो थो यकीननि तव्हांजे मथां उहो ख़ौफ़दारी हूंदो जल्दी सां सेफली असां घर पहुचूं क्राइम्स जी तव्हां ॻाल्हि कई स्ट्रीट क्राइम्स माण्हू तमामु घणा वधी विया आहिनि उनजे पोयां बि रीज़न इहो आहे त असां वटि प्रॉपर एजुकेशन न आहे ऐं जेकर एजुकेटेड असां वटि माण्हू आहिनि बि जेके यूनिवर्सिटीज़ मां हर साल हज़ारनि जी तादाद में असां वटि नौजवान निकिरनि था त उन्हनि खे प्रॉपर का जॉब नथी मिले ठीकु आहे जॉब नथी मिले त उनखां पोइ ॿियो ऑप्शन न आहे असां वटि को बिज़नेस न आहे त यकीननि किथे न किथे असां डिस्ट्रैक्ट थींदासीं ऐं डिस्ट्रैक्ट थियण जे लाइ पोइ हज़ारे राहूं मिली वेंदियूं आहिनि पोइ स्ट्रीट क्राइम्स बि वधंदा असां वटि खोड़ सारा मसइला उथी पवंदा ऐं उनखे पोइ कंट्रोल करणु
ॾाढो मुश्किल आहे। सो वक़्त जी असां वटि जेका हुकूमत आहे उन सां यकीनन असांजी हिन प्रोग्राम जे थ्रू इल्तिजा आहे त सही तरीक़े सां माण्हुनि जे लाइ अपॉर्चुनिटीज़ क्रिएट कयूं वञनि। ॿियो दर दर ते हिकिड़ो त दर दर जी औरतुनि खे हिकिड़े सिस्टम जे थ्रू घुराए लाइन्स में बीहारे, ऐं उहो सिस्टम एतिरो ॾुखोईंदड़ लॻंदो आहे। इहो ईअं बि त थी सघे थो न त डोर टू डोर इहो प्रॉब्लम सॉल्व थिए, डोर टू डोर उहे 2-4 पैसा जेके ॾियनि था उहे उते बि त मिली सघनि था न। असीं चाहियूं था, असांजी इहा ख़्वाहिश आहे, पर उहा अलाए क़बूल थिए अलाए न थिए उहा, पर असीं चऊं था। अच्छा पाण सां कंटिन्यू कयूं था, पर प्रोग्राम में टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। व्यूअर्स असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। ब्रेक का कार्य न वञिजो, स्टे ट्यून्ड, वी आर जस्ट कमिंग बैक।